बुकेरा शरीफ़ में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त समूरे सिंध जियां बुकेरा शरीफ़ में भी बरसातन तबाही मचाए छॾी है। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहे बुकेरा शरीफ़ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल गफ़ार खोखर पंहिंजी रिपोर्ट में। जी तो नाज़रीन, पूरे सिंध जियां बुकेरा शरीफ़ में भी बरसात तबाही मचाए छॾी है। इन हवाले से अचो तो अज असां तव्हांखे मुतासिरीन सां ॻाल्हि ॿोल करायूं। ॻाल्हि इहा आहे त असां हिन पे वठो असां ग़रीब मिस्किन जा घर किरी आहिनि। असांजो ॿियो को गुज़ारो कोन्हे, कंहिं में मज़ूरी लॻंदी आहे, कंहिं में कोन लॻंदी आहे। भई हिते वेठो असांखे केरु नज़रदानी करण वारो कोन्हे, न का अहिड़ी का शइ असांखे मिली आहे छा कुझु ॿियो राशन पाणी असांखे कुझु कोन मिलियो आहे। नंढड़ा ॿार हिते मच्छर जाम आहिनि, मच्छरदानी जा कोई अहिड़ो डॉक्टर कोन्हे कोई हिन जी सार संभाल लाइ। हे होॾां छोकिरी पई आहे हिकिड़ी बीमार पई आहे, उन केरु माना अहिड़ो कोन्हे असां 5 रुपया खे खणी उनखे अस्पताल दाख़िल थी करे सघूं। पर मजबूरी इहा आहे त असीं रोड ते वेठा आहियूं, हर को मटे करे पियो त को नज़रदानी करे, इहा महिरबानी थोरो। हिते वेठा आहियूं, का शइ असांखे कान मिले, मच्छर पिया खाइनि, न को सामान मिले, कुझु ई कोन मिले। असीं वेठा आहियूं, ॾिसो कहिड़े हाल में वेठा आहियूं। असांजा घर बार सभु किरी ॿुॾी विया आहियूं, असीं किॾां वञूं? असांजो त को हाल कोन्हे, बीमार ज़ालूं आहियूं, असीं बीमार वेवाई आहियूं। अञा मुंहिंजा बच्चा ही ॾिसो नंढड़ा नंढड़ा किॾां वञनि वीचारा। असीं पाण पिया आहियूं परेशान, बच्चा वीचारा सभु नंढड़ा नंढड़ा बुखनि वेठा मरनि वीचारा, किॾां वञूं असीं? न को घर न को ॿार, सभु किरी तबाही थी विया आहिनि मुंहिंजा पुट। टे ॾींहं असांखे मानी कोन मिले, केरु ॾियण वारो कोन्हे, उहो कुझु बि असांखे कोन थो मिले। 3 ॾींहंनि खां वठी केरु आयो न को कुझु असांखे ॾिनो अथसि। 3 ॾींहं थिया असांजा ॿार बि बीमार पिया आहिनि, असां पाण बीमार पिया आहिनि, असांजा मर्द बि बीमार पिया आहिनि। तव्हां ॾिठा आहिनि, असांखे त केरु ॾियण वठण वारो केरु कोन्हे। नाज़रीन, अवां हिते जे मुतासिरीन जूं ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं। हिननि जी शिकायत इहा हुई त DC चंडोलियार जी इंतज़ामिया हिननि जी का सार न लधी आहे। कैमरामैन टीम सां गॾु अब्दुल गफ़ार खोखर, अवामी न्यूज़, बुकेरा शरीफ़। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।